नाज़रीन, इस्लामाबाद का ख़बर ॾी त शेख रशीद जी ज़मानत रद्द थियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। शेख रशीद बयान ॿिन्ही पार्टियुनि में शिकताण पैदा कंदो, फ़ैसिले में चयो वियो आहे। शेख रशीद जी ज़मानत रद्द थियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। शेख रशीद जो बयान ॿिन्ही पार्टियुनि में शिकताण पैदा कंदो, फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। फ़ैसिले में चयो वियो त शेख रशीद जी ज़मानत मंज़ूर थी त ॾोह जो वरजा जो ख़दशो आहे। शेख रशीद घरू ऐं परॾेही वज़ीर बाबति ग़लति लफ़्ज़ इस्तेमाल कया, तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं इस्लामाबाद खां त शेख रशीद जी ज़मानत रद्द थियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। शेख रशीद जो बयान ॿिन्ही पार्टियुनि में शिकताण पैदा कंदो, फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। अवांखे आम ख़बर खां आगाह कयूं त शेख रशीद जी ज़मानत मंज़ूर थी त ॾोह जे वरजा जो ख़दशो आहे, फ़ैसिलो जारी कयो वियो आहे।